खां ही नंढड़ो 4-5 ॾींहं खां मूंखे मिलियो थाणे बी सेक्शन खां, जेको न ॿुधे थो न ॻाल्हाए थो। असां काफ़ी सोशल मीडिया ते बि हलायो पर अॼु मीडिया ते आई आहियां हिन जे माइटनि जी ॻोल्हा में हिन जा माइट मिली वञनि, न ॻाल्हाए ॿुधाए त कुझु कोन थो। ऐं अपील थी कयां जिथे जिथे मुंहिंजो आवाज़ु वञे थो मुंहिंजी हेल्प कयो, हिन नंढड़े जा माइट ॻोल्हण में मुंहिंजी मदद कयो जीअं हिन नंढड़े खे वारस मिली वञनि। अदा ही थाणे बी सेक्शन थाणे तां मिलियो आहे, उन्हनि खे बि केरु ॾेई वियो हू ॿुधाइनि पिया त हीअ किथां हैदराबाद मां रुली हिते पुॻो आहे। जी जी हुनखे हिनखे छॾे वियो थाणे वारनि कोन्हे, न ॻाल्हाए थो सघे न ॿुधी थो सघे। ऐं शिकल तव्हां ॾिसो पिया वीचारो ऐबदार पाए ऐं कुझु सम्झ कुझु बि कोन्हे इसका। पुछा कयांसि थी तव्हांजी अम्मा तव्हांजा बाबा, चए थो कोन्हनि ऐं इशारनि ते ॻाल्हाए थो, चए थो कोन्हनि के। ही मासूम ॿारड़ो जेको न ॿुधी सघे थो न ॻाल्हाए सघे थो, ही बी सेक्शन जे थाणे SHO ज़हूर नारी असांखे फ़ोन कई त थाणे ते अचो हिकिड़ो मासूम ॿारड़ो मिलियो आहे जंहिंजी पोस्टूं सिफ़त वारनि रखियूं आहिनि पर अञा ताईं वारिस न मिली सघिया आहिनि। त असां थाणे ते हिनखे अॼु खणी आयासीं त हिन पोस्ट रखण खां पोइ के दोस्त वाइस कयो त ही नंढड़ो असां हैदराबाद में ॾिठो ऐं जेको पोस्टर में चढ़ियो ऐं किथे लथो इहा असांखे ख़बर कोन्हे थी। असां सम्झो त हिनजी का माउ या बाप केरु गॾु हूंदो, पर अची मूं ॾिठो ही हैदराबाद मां चढ़ियो आहे। उन असां हैदराबाद में दोस्तनि खे बि मोकिलियूं आहिनि पर अञा ताईं हिन जे वारसनि जी का ख़बर कोन मिली आहे। अयूबिया स्टाफ ते ही मुड़सा लिगारी पुलिस एहलकार आहे उनखे मिलियो, उन जमा करायो त असां हथु ॿधी रिक्वेस्ट कंदासीं त हिनखे ॻोल्हण में असांजी वधि खां वधि मदद कयो। हिन वक़्तु ही नंढड़ो जेको आहे ज़ुलेखा मददगार फाउंडेशन जी चेयरपर्सन अदी रज़ा सेतो वटि मौजूदु आहे ऐं असां चऊं जल्दी मिली सघनि, नथा मिलनि त मजबूरन असांखे कोर्ट में रुजू करे पंहिंजे फाउंडेशन में जेको आहे हिनखे परवेश जे हवाले सां असां कोर्ट में बि रुजू कंदासीं ऐं इन परवेश जे हवाले सां उते जेको आहे माना जी परवेश ॿारनि जी यतीम ॿारनि जी ऐं लावारिस ॿारनि जी हले बि इन जी माना उते परवेश थींदी।